पेट्रोल जॾहिं घटि थियो आहे त सस्तो पेट्रोल सस्ती सवारी बि अवाम जो हक़ आहे, जंहिं ते को बि हिन वक़्त ताईं अवाम खे रिलीफ नाहे मिली सघियो। मंसूर साहब, छा सम्झो पिया त हिक पासे ट्रांसपोर्ट जी स्ट्राइक लॻी पई आहे, अवाम अञा केतिरो सफ़र कंदो अॻियां हली करे? ॾिसो, अवां जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। असां वटि जॾहिं बि पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं, तव्हां ॾिठो आहे त को चेक एंड बैलेंस आहे जो ट्रांसपोर्ट समेत जेके बि खोड़ सारा इदारा आहिनि उहे पंहिंजूं क़ीमतूं ऑटोमेटिकली वधाए छॾींदा आहिनि। मिसाल तौरु तव्हां खीर वठो, खीर वारा बग़ैर कंहिंजे पुछण जे, बग़ैर नोटिफिकेशन जे पंहिंजी मर्ज़ी सां वधाए छॾींदा, सब्जियुनि वारा वधाए छॾींदा, ॿिया सभु वधाए छॾींदा। तव्हां ॿियो छॾियो, उन्हनि मूंखे हिकिड़ी पेंटिंग वठणी पंहिंजे ऑफिस लाइ, त हुन चयोसीं अॻु में हीअं हुयो, हाणे जंग खां पोइ क़ीमत हीअ आहे। मां चयो यार हिन पेंटिंग में कहिड़ी पेट्रोल इस्तेमालु थी आहे, हिकु तौरु पयल हुयो। तव्हां यकीन कयो त असांजे मुल्क में वॾे में वॾी जेका बदकिस्मती आहे त इदारा गैर फ़ाइल आहिनि, इदारनि जो हाल पूरो सारो आहे। उन करे हुनखे ख़बर आहे असां जेका बि क़ीमत वधाईंदासीं, माण्हुनि जी कंहिंखे मजबूरी हूंदी रेट त वठंदो न। सरकार असांजी सुती पई आहे, सरकार पंहिंजनि मामलनि में एॾी मसरूफ़ आहे, हेॾी तवजो कोन्हे। तव्हां माण्हुनि जी खल लाहे सघो था, तव्हां लाहियो जेसिताईं तव्हांजे हथोस आहे। तमामु घणो फ़र्क़ु थो पए माण्हुनि जे कारोबार ते। क़ीमतूं वधी थियनि थियूं, वधाए छॾनि था, वरी घटाइण जे लाइ वरी असांखे एहतिजाज करणा पवंदा, वरी माण्हुनि खे छा न करणो थो पए त बाबा छा कहिड़ो ज़ुल्म आहे असां सां। बिल्कुलु। अच्छा साईं मंसूर साहिब, शहबाज शरीफ़ साहिब चयो त असां हफ़्तेवार पॉलिसी जी शुरूआत करियूं था, हफ़्तेवार इहे रेट्स रखंदासीं ऐं लगातार किरंदो रहंदो रेट। अवीं छा सम्झो था, अवां जूं एक्सपेक्टेशन्स छा आहिनि त शहबाज शरीफ़ साहिब जी इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? छा वाकई पंहिंजी ॻाल्हि ते पूरो लही सघंदा? साईं ॾिसो, इंटरनेशनल मार्केट में ईअं हूंदो आहे, कॾहिं हफ़्तेवार कॾहिं 15 ॾींहंनि में प्राइसिस खे अप एंड डाउन रखंदा, हेठि मथे कंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं जीअं सिचुएशन हूंदी आहे त इहा का बुरी ॻाल्हि कोन्हे त जेकॾहिं तव्हां इंटरनेशनल मार्केट खे फॉलो कयो था, पर इहा ॻाल्हि ॾाढी बुरी हूंदी त इंटरनेशनल मार्केट में क़ीमतूं घटंदियूं रहनि ऐं तव्हां वरी बि न घटायो। इंटरनेशनल मार्केट में अचानक ख़ुदा न ख़ासा क़ीमत मथे थी थिए त देर ई कोन था कनि। हीअ हफ़्ते खां पहिरें तव्हां पोइ पॉलिसी में ॾिसो था न त पहिरियां अॻे चवंदा हर महीने में असां कंदासीं, जॾहिं मुशरफ जो दौर हो, हर महीने बजाए 15 ॾींहं कंदा। तव्हां विच ते ॾिठो 15 ॾींहं खे हिननि ॾिठो छा, हिननि पहिरीं 15 जे बजाए कॾहिं 6 7 बि करे छॾींदा, 10 12 बि करे छॾींदा। त बाबा जंहिंजे हथ में ताक़त आहे, जंहिंजे हथ में लठ आहे, उन्हनि जी ॿई मथा हुनजा आहिनि। जिस्म जा पाक आहिनि जेकी गोल्डन वर्ड्स आहिनि, इहे 7 सालनि जे विज़डम खां पोइ ठहिया आहिनि। सो इहे त कोन ठहिया न, पर ॾाढे जे लठ खे ॿ मथा। बाबा ॾाढा आहिनि, सरकार में मर्ज़ी अथनि, अमल कनि त ठीकु आहे, न कनि त छा तन वाह छा कंदी वीचारी। बिल्कुलु साईं, इन करे ई त अवाम जो रिएक्शन इहो हुयो त जॾहिं जंग लॻण शुरू थी, अञा पहिरियां 2-3 ॾींहं गुज़रिया त इन्हनि 55 रुपयो, उन खां पोइ 40 रुपया, उन खां पोइ 30 रुपया वधाए छॾियो। जॾहिं त हाणे जंग ख़तम थी वई आहे त रुगो 74 रुपया इन्हनि घटायो आहे। ऐं उन्हनि जो इहो सवाल पिणु हुयो त छा हाणे जीअं ई पेट्रोल जूं प्राइसिस किरियूं आहिनि, बाक़ी ज़िंदगीअ जूं जेके वाहिपे जूं शयूं आहिनि, थोरी देरि पहिरियां अवां पाण मिसाल ॾिनो, तव्हां पेंटिंग वरिती तॾहिं बि दुकानदार जो चवणो साईं जंग जे करे पेट्रोल प्राइस वधण जे करे ई वधी वियूं आहिनि। छा हाणे पेट्रोल प्राइस घटण जे करे ॿियूं वाहिपे जूं शयूं बि घटिबियूं या न? साईं ॾाढो ॾुखियो आहे। हिन मुल्क में जेका शइ वधे थी न, उहा हेठि तमामु घटि आई आहे। तव्हां ॾिसो, मुश्किल सां के शयूं ईंदियूं हुजनि, मुश्किल सां जेको आहे सो उन ते अमल दरामद थींदो आहे। इनजी वजह इहा आहे त असां वटि कानून त आहे, तमामु वॾी तादाद में आहे। फेडरल गवर्नमेंट जो कानून आहे, सूबाई गवर्नमेंट जो आहे, इवन डिस्ट्रिक्ट लेवल जा बि आहिनि। अमल दरामद वॾे में वॾो मसइलो आहे। अमल दरामद केरु कराए? जेके इदारा आहिनि हुजणु ईअं खपे त जीअं राति क़ीमतूं घटि थियनि, अॼु सुबुह सां ई ऑपरेशन शुरू थी वञणु खपे हा। ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जूं टीमूं वञी अॾनि ते बीहनि हा त बाबा ॿुधायो छा क़ीमतूं तव्हां वठो था, पर थींदो कोन। तव्हां ॾिसो वरी वठो एहतिजाज, हड़तालूं, प्रेस कॉन्फ्रेंसूं, उन खां पोइ अचानक तव्हां ॾिसंदो त ट्रांसपोर्ट जा जेके इंचार्ज आहिनि उहे तव्हांखे मैदान में ईंदा, उहो चवंदा हा असां टीमूं करे छॾियूंसीं। वरी तव्हां उनखे ॾिसंदो त खीर वारे खे केरु कंट्रोल कंदो, सब्जियुनि वारनि खे केरु कंदो, कपिड़े वारे खे केरु कंदो, ॿियनि खे केरु कंदो? हिते वॾे में वॾो प्रॉब्लम आहे त हिकिड़ो कोई इदारो आहे कोन जंहिंजे मातहत सभु शयूं हुजनि। हिते एग्रीकल्चर जो पंहिंजो हिकिड़ो इदारो आहे, प्राइस कंट्रोल वारो,
उहो तव्हां ॾिसंदो, तव्हां कॾहिं ॿुधो आहे त उनजी का कार्रवाई थी आहे? तव्हां करे यादि आहे त इहो इदारो बि आहे न सही एग्रीकल्चर मातहत कमु करे थो? असां साफ़ ई असांखे ख़बर कोन्हे। असां कॾहिं तव्हां हुनजी प्रेस लिस्ट ॾिठी आहे? कॾहिं हुनजी टीम जी का विज़िट जीअं फूड अथॉरिटी आहे या जीअं ॿिया इदारा तव्हांखे नज़र अचनि था SBC कॾहिं कॾहिं वञी कार्रवाई कनि था?